अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी खूबसूरत ऐं नाले वारी अदाकारा नादिया चन्ना अॼुकल्ह सोशल मीडिया ते नादिया चन्ना जी हिकु वीडियो काफ़ी वायरल आहे। छा हक़ीक़त में उहा वीडियो नादिया चन्ना जी आहे या खेसि बदनाम करण जी का साज़िश आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी लेजेंड अदाकारा शबीरा चन्ना जी धीउ नादिया चन्ना जी हिकु वीडियो नाज़ेबा काफ़ी सोशल मीडिया ते वायरल आहे। नादिया चन्ना ख़ुदि उन वीडियो खे फेक करार ॾेई रही आहे ऐं सोशल मीडिया सार्फिन जो चवणु आहे त नादिया चन्ना जी वीडियो रियल आहे ऐं नादिया चन्ना हरीम शाह जीअं मशहूरु थियण थी चाहे। पर ख़ुदारा नादिया चन्ना हिकु इज़तदार घराणे जी छोकिरी आहे। तव्हां नादिया चन्ना ॾे न ॾिसो, मरहूमा शबीरा चन्ना ॾे ॾिसो। शबीरा चन्ना जूं सिंधवासियुनि लाइ काफ़ी ख़िदमतूं आहिनि। ॻाल्हि खे मतिलबु हिते ई दरगुज़र करे छॾियो ऐं सोशल मीडिया ते हलायल ट्रेंड खे हिते ई ख़तमु करे छॾियो। वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।